إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم والذين يؤتون ما آتوا وقلوبهم وجلة أنهم إلى ربهم راجعون. हर किस्म जी हमदे सलाह वडाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सदावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो ख़ालिक ज़मीन अने आसमान जो मालिक आहे। रब्बे ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार ला ताला दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे खुसूसन आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों ने माइक के ज़रिए सुनने वालियों में इस्लामी माओं ने बहनों अज इन जुमे के अंदर जिन उनवान के तहत अमो गालियां के सामने पेश करनी हुई वो है नेकी की हिफाजत। अज के ज़माने में ॼाणो तो गुनाह जो है ॾींहं ॾींहुं आम थिए पियो, गुनाह वधनि पिया, नेकियूं घटनि पियूं। हीउ अहिड़ो दौर है जे हिन दौर में नेकी करणु मुश्किल बनी वियो आहे। नेकी करणु को आसान कमु न आहे, पर नेकी करण जितनी मुश्किल है
इन कथा वधारे मुश्किल है नेकीअ जी हिफ़ाज़त करणु, नेकीअ खे बचाइणु। मिसाल के तौर मथे थोड़का ॾींहं थिया आहिनि पाण वटि रमज़ान जो महीनो गुज़रियो आहे, जंहिंमें पाण ॾिघ नेकियूं कयूं, नफ़िल पढ़ियासीं, सदको ख़ैरात कयो, क़ुरान जो दौर कयो, ज़िक्र कयो, तरावियूं पढ़ियासीं, रोज़ा रखिया, दुआऊं घुरियासीं, तौबा इस्तिग़फ़ार कयो। पण इन नेकीअ खे पाण पुठियां बचाए सघियासीं कि न बचाए सघियासीं? ये नेकियूं जेको पाण कयूं ऐं ई वणे अल्लाह ताला वटि क़बूल थियूं कि न थियूं, ये असल मसइलो आहे। ते नेकी जेको पंहिंजी रही इन जो सवाब पाण खे मिली वञे, नेकी अल्लाह ताला वटि क़बूल थी वञे, पाण जेको पण अमल कयो आहे ई अमल क़यामत जो ॾींहुं पाण खे कमु अचे, तंहिं लाइ करे पाण खे कोन करणो खपे। जीअं दुनिया में कई अहिड़ा माण्हू आहिनि था, धंधो कई, मजूरी कई, कमकार कई, जेकी पण पैसा कमाई उनखे बचाए रखें था, उन रखें था कि सवारे दुख में असांखे पैसा कम अचींदा। अमुक अहिड़ा माण्हू आहिनि था जे रोज़ जो कमाई रोज़ खाई फिटाए पूरो करे छॾिए, त पाण पूरो चवंदा हिन माण्हू जी जेकी व्याध ई न आहे, बेअक़ल न बेसुधा आई पैसा ये फालतू फिटाइए पिया। दुनिया जो पैसो जेको पाण फालतू फिटायूं ये विञाए छॾियूं, अहिड़े माण्हू खे पाण बेसुधो चवंदा। पर हिकिड़ो उहो माण्हू जेको महिनत करे नेकियूं कमाए अने उन नेकीअ खे फिटाए छॾे त उहो माण्हू केतिरो बेअसर आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, नेकियूं ई पाण लाइ करे हिकिड़ो वॾो खज़ानो आहे। दुनिया जा खज़ाना खुटी वेंदा, दुनिया जा कारोबार वापार मड़े ते पिया हूंदा, पाण छॾे हलिया वेंदासीं। जेकी पण मां नेकियूं कयूं था एतिरे लाइ करे कयूं था जे आउं दुनिया छॾे वेंदो रहां त मूंखे क़बर में ऐं आख़िरत में मूंखे कमु अचे। पर पाण अहिड़ियूं हाणे नेकियूं कयूं ऐं क़यामत जो ॾींहुं अल्लाह ताला वटि पाण हलूं त पंहिंजी हिकिड़ी नेकी न लिखियल हुई त पाण पोइ कंदासीं। सूरह गाशिया जेको पाण अक्सर सुणूं पिया, मां सूरह में आई त आमिलतुन नासिबा तस्ला नारन हामिया। अल्लाह फरमाए क़यामत जो ॾींहुं अहिड़ा माण्हू अचींदा, अमल करे 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 थकिजी विया हूंदा, एतिरा अमल कया हूंदा जे अमल करे करे थकिजी विया हूंदा। तस्ला नारन हामिया, पण दोज़ख जी बाहि में मड़िया हलिया वेंदा। अमल करे करे थकिजी विया, तंहिं हूंदे जन्नत नसीब न थई, उला न थई गई। एतिरे लाइ करे जे इंसान जो अमल जेको आहे वो इंसान करे तो उन अमल के इंसान संभाल नथो सघे, उनजी हिफ़ाज़त नथो करे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी में वेठा आहिनि, हिकिड़ो सहाबी अचे थो, नमाज़ पढ़े थो, पंहिंजो नमाज़ वञी पंहिंजी नमाज़ पढ़ूं था। उहो सहाबी हुनजी नमाज़ झटि ॾिनी न हूंदी, पाण त ख़ासी जी हूंदी, नमाज़ पढ़े थो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे ॾिसण पिया, उहो नमाज़ पढ़ियो त हुनखे सॾु कयो वञो। उहो अचे थो अल्लाह जे नबीअ वटि, उनखे चए था अल्लाह जे नबी इरजे फसल्ली फइन्नका लम तुसल्ली, वञ ॿिए नमाज़ पढ़, तो नमाज़ पढ़ियो ज नहीं है, नमाज़ पढ़ी न आयो है। अल्लाह जे नबी चए तो ॿिए तरह पढ़, तो नमाज़ नहीं पढ़े, तो वरी ॿिए तरह नमाज़ पढ़े थो। अल्लाह जे नबी वरी सॾु कई था, वरी चए तो नमाज़ पढ़, तो नमाज़ नहीं पढ़े। टे फेरा वरी चए वरी नमाज़ पढ़, टे फेरा वो साहबी नमाज़ पढ़ी अचे थो, टे फेरा अल्लाह जे नबी चए था लम तुसल्ली, तो नमाज़ नहीं पढ़े। वो साहबी चए तो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे ऐं मूंखे सेखारियो ऐं नमाज़ कीअं पढ़ा, हिन तरह ख़ासी नमाज़ मूं वटि न पढ़ा थी, ऐं टे फेरा पढ़ियो, टे फेरा मूंखे वारे छॾिया, ऐं कीअं पढ़ा। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे दसियो, जब तू क़याम कई नमाज में उभी त तकड़ न कर, आराम से उभी किरात कर, पोइ रुकू कई त आराम से रुकू कर, तकड़ न कर,
को जरा तो सजदो कई आराम से सजदो कर, पकड़ न कर। हर को रुकन जो को नमाज जो है सुकून से, इत्मीनान से, आराम से पूरो करतो जी नमाज थी। न त क़यामत जोड़ी अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अपनी हदीस के अंदर इन रजुल युसल्ली 60 सनतन फमा यतक़ब्बल मिन। एकड़ो इंसान 60 वर लगातार नमाज पढ़े तो 60 वर थया के ना पाम के 2 वर थया हुंदा के 5 वर के 20 वर अमुकड़ा हुंदा जके के 60 वर थया हुंदा। 60 वर लगातार नमाज पढ़े हुए फमा यतक़ब्बल मिन उनजी हिकड़ी नमाज पर कबूल ना थे। कुला एतरे ना करे लअल्लहु युतिम्मु रुकूअहु फला युतिम्मु सुजूदहु। जेकॾहिं वो इंसान रुकू ठाए करे तो सजदो ठाए नथो करे, सजदो ठाए करे तो रुकू ठाए नथो करे। अहिड़ी नमाज जंहिंमें सुकून न वे, जंहिंमें अल्लाह के साम्हूं ध्यान न वे, जंहिंमें पंहिंजी दिल लॻंदी न वे, अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ी नमाज खे पसंदि कोन नथो करे। एतिरे जेको बि नमाज पढ़ो नेकी कयो इत्मीनान से, सुकून से, दिल से कयो। अमल की जो वस्तु बर्बाद कई जो 3-4 वस्तु जो मेन पावट हले कयूं कई अड़ा कम आई जो अमल के बर्बाद कई था पर पान में जो आम में उन्हीं में 3 वस्तु आपके सामने बयान कर चाहिए। पहली वस्तु जो इंसान नेकी करे, खासो कम करे, खासो अमल करे पर उनकी नेकी बर्बाद थी वने, उनकी नेकी फिटी वने, खत्म थी वने, उनके सवाब न मिले, वो पहलो कम है रियाकारी। जे करे कोई इंसान एतरे लाख नमाज पढ़े तो जो माड़ो मुखे नमाज दी थे, कोई इंसान एतरे लाख सदको ने खैरात करे तो जो माड़ो मुखे सखी थे, कोई इंसान एतरे लाख रोजा रखे तो जो माड़ो मुखे रोजा दो थे, कोई इंसान एतरे लाख करे जे करे हज में उम्र करे तो जो माड़ो मुखे हाजी थे। को पण अमल जो कोई इंसान वाखाण ला करे तो ये रियाकारी है। अने रियाकारी जो है ये अमल के बिल्कुल ये बारे छड़े थी जे काठी के टांगो बारे छड़े तो। अल्लाह के रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन अखवत मा अखाफु अलैकुम अश्शिर्क अल असगर। जे वस्तु जो मुखे मिणी का वधारे द्रव कया जे बारे में वो है निंदो शिर्क, शिर्क असगर। एकड़ो शिर्क वडो शिर्क थी तो के मूर्ति के पूजो, के मंदिर में वञो, के दरगाह के पूजो, पांचो अल्लाह न शिर्क का पाके बचाए। तो ये शिर्क वडो शिर्क है पर एकड़ो निंदो पण शिर्क है। साहबा किराम के अल्लाह के नबी फरमायो आओ आजे बारे में द्रजा तो निंदे शिर्क के बारे में या निंदे शिर्क में कई वेंदा। साहबा किराम फरमायो निंदो शिर्क करो है। पर अल्लाह के रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और रियाकारी देखाव करनो मारवे में देखार लाकरे नेकी करने की निंदो शिर्क है। ने कयामत जोड़ी ई मारवे जो मारवे के देखार ला करे पिंड जी वाखाण ला करे दुनिया में नेकियों कई था कयामत जोड़ी अल्लाह ताला वट अचींदा तेरे जो सवाब गिरना अजर गिरना चींदा। अल्लाह रब्बुल आलमीन चलो इज़हबू इला मन कुंतुम तुराऊनहु फि दुनिया फहल तजिदून इंदहुम जज़ा। मुवत कुला आया यो सवाब गिरना वञो उनी माने वट जंहिंखे ॾेखार ला करे दुनिया में नेकियों कंदा हुआ उनी वटा सवाब गिनी लायो। मुना नमाज़ूं कीअं पढ़िया हुआ माड़े न करे पढ़िया हुआ मुंह वट आला करे कीअं न आहे। मूला करे जेकर नेकी कया तो मुखे अजर ॾियणो पियो पर मूला करे नेकी ना कया माड़े ला करे कया आया वाखाण ला करे कया आया एतरे वञो उनी माणे वटाई अजर गिनो जंहिंखे ॾेखार ला करे दुनिया में नेकी कंदा हुआ। एतरे को पण इंसान को अमल करे उन में इखलास होणो खपे, रियाकारी न होणी खपे। कुरान जी सूरह माऊन जंहिंजो आयतो मांखे यादि हुयूं फवैलुल लिल मुसल्लीन हलाकत है बर्बादी है नमाजी ना करे, नमाजी ना करे बर्बादी। क्या नमाजिया अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीन हुम युराऊन। ई वो नमाजी हैं जो को नमाज नो गाफिल नहीं, नमाज में दिल नथी लगे पर माड़े के ॾेखार ला करे नमाज पढ़े था। नमाज न पढ़ंदो माड़ो चवंदा बड़ा डोसन थी करे नमाज न तो पढ़े माड़ो वाखाण कणी मुखे नमाज अचे तैला करे जो नमाज पढ़े था अल्लाह फरमाए इन ला करे हलाकत है बर्बादी है। इखलास जी एक निशानी ई है पांजो अमल जो पा कयूं इखलास वारो उन जी पहली निशानी ई है जे इंसान नंढी या वडी नेकी जहर पर इंसान के मौको मिले फौरन करे तो
ये न जे माण्हू मूंखे ॾिसे था नेकी कया न कया न जिते पण नेकी करे जो उनखे मौक़ो मिलंदो फौरन इंसान तैयार थी वञो ॾियारो पंहिंजे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जॾहिं मक्के में जा मदीने हिजरत करे आया मस्जिद नबी के तामीर कई था मस्जिद के बनाई था जॾहिं घारो खयों ते साहबा किराम मिट्टी खयों ते इटूं खयों ते मस्जिद के बनायो ते रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिंड पण भेरा उन मिट्टी खड़े में चालू थी गया इटूं खड़े में चालू थी गया साहबा किराम बयान कई था असां रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिठो वो मिट्टी जो पेट मथे पई